टंडो मोहम्मद खान इशफाक हुसैन गोपांग। टंडो मोहम्मद खान जे तालके गुलाम हैदर जे ॻोठ हाजी खोखर जे रहवासियुनि जो तर जे बासर माण्हुनि तरफ़ां जान खां मारण जूं धमकियूं ॾियण ज़मीनुनि ते कब्ज़े जी कोशिश ख़िलाफ़ प्रेस क्लब टंडो मोहम्मद खान साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते बेवा औरत सोबिया खोखर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 9 महीना पहिरीं मुंहिंजे मुड़ुस मोहम्मद कासिम खोखर खे जुमन खोखर, गुलाब खोखर ऐं ॿियनि जवाबदारनि गॾिजी क़त्ल कयो हो, जंहिंजो केस अदालत सगोरी में हले पियो। अदालत पारां केस में झलियल मरकज़ी मुलज़िम खे ज़मानत ते आज़ादु करे छॾियो, जेको हाणे असांजी ज़रई ज़मीनुनि ते कब्ज़ो करण ऐं मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे जान सां मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं जे ख़िलाफ़ असां SSP ऑफिस में दरख़्वास्त पिणु ॾेई चुका आहियूं। उन्हनि DIG हैदराबाद ऐं SSP टंडो मोहम्मद खान खां अपील कई त असांखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।